नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के इस्लामाबाद में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे अॻवान शाहिद खाकान आबासी चयो आहे त फ़ौज जो सियासत सां तालुक न आहे त 2018 में जेको थियो हुन जो ज़िम्मेवार केरु आहे। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान आबासी इस्लामाबाद में सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे चयो त वफ़ाक़ी गादी वारे शहर में अमन अमान जी सूरतहाल सभिनी जे साम्हूं आहे ऐं काल हाई कोर्ट जो वाक़ियो पेश आयो। अॼु मुल्क जी अदालतुनि जा दरवाज़ा बि बंदि थी विया ऐं इहे बि गैर महफ़ूज़ आहिनि। इन्हनि अदालतुनि में जेके केस आहिनि ऐं जेके फ़ैसिला आहिनि उन्हनि खे समूरी दुनिया ॼाणे थी। जॾहिं मुल्क में आइन ऐं कानून ऐं अदालतुनि जो इहो हाल हूंदो त वॾी नाइंसाफ़ी हूंदी। शाहिद खाकान आबासी गुज़िरियल ॾींहुं वकला गर्दी जो जाइज़ ॼाणाईंदे चयो त हुकूमत वकीलनि सां तहसुब कंदी त अॻियां बि तहसुब थींदो। कंहिंजी ऑफिस या का बि जॻह किराइण खां अॻु नोटिस ॾिनो वेंदो आहे, पहिरियां ॿुधायो वेंदो आहे, आगाह कयो वेंदो आहे। जॾहिं बिना ॿुधाए बिना नोटिस जे शयूं किराईंदा त काला वारो वाक़ियो ॾिसी वठो। शाहिद खाकान आबासी वधीक चयो त मुल्क जे हुक्मराननि खे आइन ऐं कानून जी का बि परवाह नाहे। DGISPR ॿुधायो आहे त फ़ौज जो सियासत सां तालुक न आहे। जेको मुल्क में थी रहियो आहे 2018 में जेको थियो उन जी ज़िम्मेवारी कंहिं ते आहे। हुकूमत बेशरम थी वञे जॾहिं हू अवाम जी नुमाइंदा न थिए त इहो ई थींदो आहे जेको मुल्क में थी रहियो आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।